दोस्तों, सिंधी साहित्य जगत में एक ख़ासि स्थान वालारे थी असांजे इंदौर जी डॉक्टर नादिया मसंद। वेझड़ाईअ में हीअ अदीबा ॾाढी पॉपुलर थी आहे साहित्य जगत में। संदसि किताब मेरांझड़ी शाम उहो बि ॾाढो पॉपुलर थियो आहे ऐं भोपाल त हिन लाइ ईअं थी वई आहे। ऐं ईअं मां खणी तव्हांखे चवां त भई हिकु पेर हुनजो इंदौर में आहे त हिकु पेर भोपाल में। जेॾी महिल ॾिसो त नादिया असांखे बिल्कुलु उपलब्ध आहे। त अॼु नेशनल काउंसिल फॉर प्रमोशन ऑफ सिंधी लैंग्वेज जो हिकिड़ो सेमिनार थी रहियो आहे। अॼु माना 12 जनवरी 2019 ते ॿिनि ॾींहंनि जो सेमिनार आहे। नादिया उते आयल आहे। इन जो फ़ाइदो वठंदे छो न हिकु अधु कविता संदसि मुख मां संदसि सुहिणे रंग रूप सां गॾु तव्हांजे अॻियां पेश कयूं। ऐं हिते ॿिया बि दोस्त वेठल आहिनि। कनैव शेवाणी त आहे ई, ऐं हेॾां मुंहिंजे खाॿे पासे उन जी धर्मपत्नी विद्या शेवाणी। उनजो ॿियो नालो नारीअ जो उबतड़ आहे। माना नारीअ जो उबतड़ सम्झो था न, नारी रीना। हा, उहा रीना बि आहे। ऐं हेॾां नादिया जी हूअं त स्टूडेंट आहे, इंदौर मां आयल आहिनि, वंदना भागवाणी। उहे हींअर सिंधी सिखिया आहिनि ऐं सिंधीअ जे खेत्र में अॻिते वधणु चाहिनि था। उन्हनि जी आजान बि कयूं था। हेॾां ॿिया बि शख़्स आहिनि, उहे बि सिंधीअ जे लाइ अॻिते क़दम वधाइनि पिया था। हेॾां वेठो आहे मनोज बुधवाणी, महिरबानी भाऊ। ऐं ॿिए पासे वेठो आहे गुलाब लधाणी। त इन्हनि सभिनी जे साम्हूं अॼु असां हिकिड़ी छा चइजे रिक्वेस्ट त नथा चऊं, पर हिकिड़ी इच्छा ज़ाहिर था कयूं त नादिया जी का सुहिणी कविता। पर हिन जे बाबो हिनखे ॾाढो वणंदो हो, या बाबो वरी हिन जी अम्मा खे वधीक वणंदो हो, या अम्मा बाबे खे वणंदी। कुझु ईअं मिड़ई आहे कविता में। त अचो नादिया खां ॿुधूं उहा कविता अम्मा ऐं बाबा वारी। मां पंहिंजी नज़्म तव्हांजे साम्हूं पेश कयां थी कि बाबा खे ॾाढो चाहींदी हुई अम्मा। वाह वाह वाह। बाबा खे ॾाढो चाहींदी हुई अम्मा। ॿुढी हुई पर ख़ूब सजंदी हुई अम्मा। ॿुढी हुई पर ख़ूब सजंदी हुई अम्मा। ॾिसण लाइ बाबा खे लिया पाईंदी हुई अम्मा। लिया पाईंदी। ॾिसण लाइ बाबा खे लिया पाईंदी हुई अम्मा। ढके पोती सां मुंहुं अंदर मुश्कंदी हुई अम्मा। बाबा खे ॾाढो चाहींदी हुई अम्मा। खंघ खुड़के सां अचण जो ॿुधाईंदो हुयो बाबा। खंघ खुड़के सां अचण जो ॿुधाईंदो हुयो बाबा। पाणी ॾियण जे बहाने सां सॾाईंदो बि हुयो बाबा। इझो अचजांइ चई हथ धीरे सां दॿाईंदो हुयो बाबा। ॾाढो रोमांटिक हो बाबो। कुछ खपेव चई शर्माईंदी हुई अम्मा। बाबा खे ॾाढो चाहींदी हुई अम्मा। बाबा खे मानी कुट जी थाली में ॾींदी हुई अम्मा। बाबा खे मानी कुट जी थाली में ॾींदी हुई अम्मा। झझो घी फुल्के ते बि लॻाईंदी हुई अम्मा। केॾो ख़्यालु रखंदी। बाबा जे कपिड़नि खे सोटी बि न हणंदी हुई अम्मा। बाबा जे कपिड़नि खे सोटी बि न हणंदी हुई अम्मा। प्यार सां लसारे लसारे कपिड़ा रखंदी हुई अम्मा। बाबा खे ॾाढो चाहींदी हुई अम्मा। ॾाढो नाज़ुक ख़्यालु आहे। वाह। चेटी चंड हुजे या हुजे को बि ॾिणु, चेटी चंड हुजे या हुजे को बि ॾिणु, बाबा खे श्रद्धा सां पेरे पवंदी हुई अम्मा। बाबा खे श्रद्धा सां पेरे पवंदी हुई अम्मा। ॻाल्हि घर जी का बि जे बिगड़ण वारी हुजे, ॻाल्हि घर जी का बि जे बिगड़ण वारी हुजे, सॼे घर खे मथे ते खणंदी हुई अम्मा। बाबा खे ॾाढो चाहींदी हुई अम्मा। रोईंदे रोईंदे मां खिलण लॻंदी हुअसि। रोईंदे रोईंदे मां खिलण लॻंदी हुयसि। कितकिताई जॾहिं पेट में कंदी हुई। कितकिताई जॾहिं पेट में कंदी हुई अम्मा। मथे हथड़ा फेराए पोइ प्यार सां थपकाए। मथे हथड़ा फेराए पोइ प्यार सां थपकाए सॼा सूर झट में मिटाईंदी हुई। सॼा सूर पोइ मिटाईंदी हुई अम्मा।
बाबा खे ॾाढो चाहींदी हुई अम्मा। वाह वाह मूंखे ॼण सेज मिली वेंदी हुई, मूंखे ॼण सेज मिली वेंदी हुई, मेले में जॾहिं हंज खणंदी हुई अम्मा। उहे ई मसाला उहो ई तेल आहे रोटी में, उहे ई मसाला उहो ई तेल आहे रोटी में, पोइ स्वाद अहिड़ा किथां आणींदी हुई, पोइ स्वाद अहिड़ा किथां आणींदी हुई अम्मा। बाबा खे ॾाढो चाहींदी हुई अम्मा। विर्त जा बहाना विर्त जा बहाना, बुखे रहण जा बहाना कई, सुख ॾियण लाइ अहिड़ा दावा कंदी हुई अम्मा। काल चांड्रो की वारनि में मुंहिंजे नादिया, काल ॾिसी चांड्रो की वारनि में मुंहिंजे नादिया, चांड्रो की ॾिठुम चंड ते कंहिं भव खां ॾकंदी हुई अम्मा। वाह वाह चंड ते वाह कंहिं वाह भव खां ॾकंदी हुई अम्मा। बाबा खे ॾाढो चाहींदी। भाई हावी डॉक्टर नादिया मसंद असांजी दोस्त दीबा। ऐं ईअं लॻे थो असांखे हींअर साड़ पियो थिए त जेकर असां बि पंहिंजनि ॿारनि जा अहिड़ा ई अम्मा बाबा बणिजी सघूं, ऐं हर को इंसानु पंहिंजे ॿार जे अॻियां अहिड़ो ई अम्मा बाबा थी मिसाल क़ाइमु कनि। असांजी इहा हसरत आहे, इच्छा आहे। ऐं फ़िलहालु एतिरो ई। महिरबानी। थैंक यू सो मच। महिरबानी।